अखलाक मसलन सखावत भली शइ आहे। अब सुहिणो अखलाक सखीअ जो आहे। सखी सखावत इहो अखलाक इहो ख़ुल्क सुहिणो आहे ख़राबु आहे? आस्ते ॻाल्हायो था मथां मौलवी चंदो करे। अबा आहे न सुहिणो आहे न, सखी सुहिणो आहे न। इनखे ॿ पासा आहिनि। हिकिड़ो पासो आहे अजायो ख़र्च जंहिंखे इसराफ़ चयो क़ुर पंहिंजे लेखे ख़र्च कंदो रहे थो पियो, इहो बि सून आहे, हिकु पासे थी वियो। ॿियो आहे तक़दीर। तक़दीर जी माना रुपयो बि ख़र्च न करे। वकीलनि जो अबो पाण में ॿ ॼणा गॾिया चढ़े कीअं मानी खाईंदो आहे, चई डालडा जो दॿो वठी रखियो अथमि, ॿाहिरां हुनजे माटे खोलियो कोन अथमि, सील न टोड़ी अथमि। मानी ॿाहिरों माटे मड़े हीअं गिरां चॿाड़े वेंदो आहे, हुनजी ख़ुशबू ईंदी आहे। त ॿिए चयो चंडरा दॿे जेतिरो त ख़र्च कयो थी न, चई तूं कीअं खाईंदो आहे? चई पाड़े वारा दाग भञींदा आहिनि, मां मानी अॻु में वठी रखंदो आहियां, ख़ुशबू त ईअं हणी वेंदो आहे। अबा इहो बि बखीलनि जो अबो आहे। क़ुर शरीफ़ में छा थो चवे रब? वलम युसरिफ़ु वलम यक़्तुरु वकान बैन ज़ालिक क़वामा। न अजायो ख़र्च कयो, न बखीली कयो, विच ते रहो, जाइज़ जाइ ते माल खे ख़र्च करण जो नालो चओ सखावत आहे। सखी माना विच ते।